तालके शाह बंदर जी दे अल्लाह बख्श शाह के ज़मींदार सैयद रियाज़ शाह भाडाई, मोहम्मद शरीफ नुहानी, सैयद हाशम शाह भाडाई, कुंवर जमाली प्रेस क्लब पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त दे अल्लाह बख्श शाह में असांजो सभिनी खां माइटाणियूं ज़मीनूं आहिनि जेके असां आबाद कंदा चुका, पर एक ब्लैकमेलर बदनाम ज़माना जवाबदार हाशिम मड़ई जेको मुख़्तलिफ़ तरीक़नि सां साज़िशूं करे असांखे बिला जवाज़ परेशान करे रहियो आहे। हाशिम मड़ई ते मुख़्तलिफ़ थाणनि ते क़त्ल, झेड़नि ऐं कब्ज़नि जा 10 खां वधीक केस दाख़िल थियल आहिनि। हिननि चयो त मज़कूरा जवाबदार वटि वॾी तइदाद में गैरक़ानूनी हथियार ऐं ॾोहारी पिणु मौजूदु आहिनि जेको इलाइक़े में वॾी खूनी वेढ़ कराइणु घुरे थो। हुन कुझु अर्सो अॻु पिणु पंहिंजे घरनि ते फायरिंग करे हथ सां बाहियूं ॾियारे असां ते कूड़ा इल्ज़ाम हणी केस दाख़िल कराया हुआ। वरी बि साॻी तरीक़े सां असां ते इल्ज़ाम तलाशियूं करे पंहिंजो माण्हू पाण मारे असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP सजावल ऐं ॿियनि आला इख़्तियारियुनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त असांखे क़ानूनी तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे जवाबदार हाशिम मड़ई जे ज़ियादतियुनि खे ॿुजो ॾिनो वञे।